चाकर खाना ही ता वियो आहे वरी ये जाबर ने भागो ने आका न भरींदो। तू ये समझ तो मां हींअर अध जंग खटी चुको आहियां। छो पाण खे बचाइण लाइ जाबर वारा हाणे मूं ते हणंदा कूड़ा इल्ज़ाम ऐं पाण खे बेड़ो ई साबित कंदा। छो त हींअर इहे सभई चाकरखाने जे शक जे दायरे में आहिनि ऐं चाकरखाने जे शक जे दायरे खां पाण खे बचाइण हिननि जे लाइ हाणे मुहाल आहे। सिकू ही गुलनार माई सियाणी आहे सियाणी, पंहिंजे पुट खे असांजे हथनि सां थोरी माराईंदी। सम्झी वई न ॾाही सदोरी अहिड़ो त मकर कदे जे चाकर खां सम्झी वञे त तूं वाकई बीमार आहीं, वतन ई बीमारीअ में थोरी बि चुरपुर कंदीअ न पंहिंजो पुट विञाए वेंदी। तुंहिंजी मर्ज़ी। मां इहा ई उम्मीद थी कयां त वापसीअ ते सावल ख़ान जे मौत जी ख़बर खणी पोइ मोटंदे। असां दुआ कयो त किथे को मज़लूम जे कहर जी बाहि में सड़ी रख न थी वञे ऐं मां इंसाफ़ करे सघां ज़ालिम सां बि ऐं मज़लूम सां बि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।